ठरी मीरवा जे ॻोठ वीरू भामण वासण औरत शहजादी सुमरो पुट शहजादो एहतजाज कंदे ॿुधायो आहे त ॻोठ जो बाअसर मोहम्मद बख्श सुमरो ज़बरदस्ती मुंहिंजी नंढड़ी न्याणी 8 साल राबिया सुमरो जी शादी करण चाहे थो। इनकार करण ते बाअसर घर में घिड़ी हमलो करे तशद्दुद कयो आहे। नौजवान नारियन जा कपड़ा फाड़े तज़लील कई आहे। पुलिस ॿुधण लाइ तैयार न आहे। हिननि आईजी सिंध ऐं एसएसपी खेरपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त बाअसर जवाबदार मोहम्मद बख्श सुमरो ऐं हिन जे साथियुनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस गोटी वही मुझे हेल्प नथी करे। मां गरीब आ मिस्किन आया कचड़ी वाला बच्चा पकोड़ा पचान मां खावा। मुझो पुट ही कराची है मुझे ते धमकी ॾेई विया। मुझो मिट दुकान ते रात जो धमकी ॾेई विया। ॾींहं जो छोकरी केतरी आ? 8 सालनि जी आहे। उहा छा जन पढ़ाए जो चोरीअ में असांखे पढ़ाए मां नंढड़ी कीअं पढ़ाए जाम का ज़ुल्म ना का वेला हथियार खणी तो जे रेवाला तक वो खणी आयो आहे। कटे जी थींदा पुलिस रे विया हुतां छा थी? पुलिस भी नथी असांजी मदद करे। हाणे तव्हां कंहिंखां था मुतालबो कयो? धमकियूं तो जे पुलिस मूंखे कुछ कान कंदी। मां वग़ैरह के चई आयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।